आज़म साबिक़ा वज़ीर आज़म MPA किथे पंजाब में किथे मुख़्तलिफ़ बलोचिस्तान में किथे जेलनि में पिया आहिनि उनजो दाद फ़रियाद न आहे ऐं जॾहिं करोड़े माण्हुनि सां दाद फ़रियाद न आहे त उन रियासत जो उनजे हिनजे कानूननि जो इख़्तिताम अचिणो आहे इन जो एहतिसाब थियणो आहे अलाह जो असां इहा दुआगू आहियूं कोशिश खां गॾु या दुआगू बि आहियूं अलाह साईं खां त अलाह साईं तूं असांखे मदद कर असां हिन अवामी इतिजाज जे ज़रिए ऐं पंहिंजे अवामी ताक़त जे ज़रिए इंसाफ़ घुरी वठंदासीं ऐं हिननि खे शिकस्त ॾींदासीं असां इन पुलिस ऑफिसरनि खे जेके 3 SSP जिन FIR दाख़िल करायूं जिन कूड़ा माण्हू केसनि में घरां खणी वञी दाख़िल कया या जिन जेके IOs हुआ जिन जाली हिते मुशीरनामा भरे पिया करे ऐं हिते चालान कया असीं उन्हनि लाइ वधि दुआ था ॾियूं त अलाह उन्हनि ते ख़ैर नाज़िल कंदो उन्हनि ते जिन उहे ॼाणंदे बि हुकूमत जी भंगार रहंदे ऐं उहो ग़लति कमु करे ऐं मक़तूलिन ते मज़लूमनि ते ई केस कया आहिनि असीं उन्हनि जजनि खे बि चऊं था अलाह तव्हांजो कैरियर ख़राबु कंदो तव्हांजे बचड़नि ते इहो ॿार ईंदो जेकॾहिं तव्हां हुननि खे इंसाफ़ नथा ॾियो ऐं इंसाफ़ जा दरवाज़ा तव्हांखे अलाह साईं कलम जो ताक़त ॾिनी आहे पर तव्हां इंसाफ़ ॾियण जे बजाए ऐं हिते कोर्टुनि में हर हफ़्ते 15 ॾींहं धिका था खाऊं ऐं जज पोयां भॼी था वञनि पोइ भॼी वेंदड़ जजनि ते बि असीं मज़म्मत करियूं था वरी जेके ॻोल्हिया नवां जज आणीनि था असीं उन्हनि खे बि इंतबाह था करियूं त पंहिंजे कलम जी ताक़त सां इंसाफ़ ते ॾियो न त कुर्सियूं छॾियो उन करे असां इन सां गॾु अॼु मूं त हीउ 2 ॾींहं अख़बारूं पढ़ियो चोथों ॾींहुं त हीअ असांजूं माउरूं भेनरूं एहतिजाज लाइ बीठियूं आहिनि असां वॾा पुरुमीद हुआसीं सिंध हाई कोर्ट में ऐं सुनवाई ते वियोसि पोइ सुनवाइनि ते 3 सुनवायूं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वकील अची जजनि खां खे फ़ोन कराए तारीख़ वठी था वञनि अॻे ते हुननि खे कोन्हे ॻाल्हाइणो सिर्फ़ु असांजे वकील खे ॻाल्हाइणो आहे ऐं ज़मानती दरख़्वास्त पेश करणी आहे पर हुनखे ॻाल्हाइण जो मौक़ो नथो ॾियनि हाई कोर्ट जा जज इंशाअल्लाह असां इहा पंहिंजे मायूस न थींदासूं ऐं जदोजहद मां असांजी मुसलसल जदोजहद जारी रहंदी क़ानूनी तरह सां भेणूं तव्हांजी मदद कंदा रहंदासूं